दादू में पीपी शहीद भुट्टो तरफा मीर मुस्तफ़ा भुट्टो के कत्ल केस की रीओपनिंग केस में मुलविस जवाबदार की गिरफ्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। दादू प्रेस क्लब अॻियां शहीद भुट्टो के कारकुन यूसुफ सोलंकी, हाशिम खोसो, बशीर सोलंकी, ममताज़ खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। इन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त शहीद मीर मुस्तफ़ा भुट्टो जा कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, पर उन्हनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे कयो वियो। इन्हनि मुतालबो कयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो चीफ जस्टिस शहीद मीर मुस्तफ़ा भुट्टो के कातिलनि खे सज़ा ॾियण जे पाण मुरादो नोटिस वठे मीर मुस्तफ़ा भुट्टो के ख़ानदान सां इंसाफ़ कयो वञे। असां ही 25 सालनि खां वी रोडनि ते एहतिजाज पिया कयूं, इंसाफ़ लाइ जेको आहे सो वाधायूं पिया। असांखे मीर मुस्तफ़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि खे जो घर जे अॻियां बेगुनाह क़त्ल कयो वियो, उन में असांखे इंसाफ़ मिलियो। हिते नंढनि केसनि में बाक़ी चोरनि जे जेको आहे चोरनि खे बि जेको आहे सो उमिरि कैद जूं सज़ाऊं मिलनि थियूं, पर हीउ हिकु अवाम जो लीडर हुयो, महबूब लीडर हुयो, MP हुयो, पार्टी जो सरबराह हुयो, वज़ीर आज़म जो पुटु हुयो ऐं वज़ीर आज़म जो भाउ हुयो। उन जे क़त्ल केस में जेके इहे सम्झो ज़ाहिर ज़हूर जवाबदार हुया, छो त पुलिस जेका स्टेटमेंट ॾिनी असां इनकाउंटर कयो आहे। बाबा चोर हो, धाड़ेल हो, जंहिं असां इनकाउंटर कयो आहे। हू त MP हुयो, हू बहादुर लीडर हुयो, हुन सां छाजो इनकाउंटर कयो? पर तव्हां ॾिठो अब्दुल्ला शाह जी हुकूमत में, बेनज़ीर जी हुकूमत में उन्हनि खे अञा उहिदनि ते नवाज़ो वियो, हुननि खे तमगा ऐं मेडल ॾिना विया। असां चाहियूं था त पीपुल्स पार्टी ज़रदारी लीग, अब्दुल्ला शाह या हीअ जेके हाकू डाकू वेठा आहिनि ज़रदारी माफ़िया, उहे असांखे इंसाफ़ ॾियण में जेको रुकावट बणियूं आहिनि। असां अॼु बि एहतिजाज था कयूं, एहतिजाज कंदा रहंदासीं जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिलियो। मीर साहिब जे कातिलनि खे कंहिं सत्तेदार जे पहुचाए उन्हनि खे सरेआम रोडनि ते चौकनि ते फाही ॾिनी वञे त जीअं असां कारकुन जो कुझु थिए न अवाम खे इंसाफ़ मिले। अगरि न असांजो हीउ एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो त क़यामत जारी रहंदो जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिले। अॼु 25 साल गुज़री विया आहिनि मीर साहिब जे ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल खे, पर असांखे अफ़सोस सां चवणो थो पए हितां जूं अदालतूं, हितां जा रियासती इदारा अलाए छो ख़ामोश आहिनि। अॼु असां तव्हां साहिब जे तवसत सां गुज़िरियल 24 सालनि खां वठी इहो मुतालबो कंदा रहासीं। अॼु बि असांजो इहो मुतालबो आहे, अॼु बि असांजो इहो एहतिजाज आहे। बराए महिरबानी चीफ जस्टिस साहिब मीर मुस्तफ़ा भुट्टो ऐं उनजे साथियुनि जे क़त्ल केस में इंसाफ़ कयो ऐं जेके कातिल आहिनि उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो ऐं इन क़त्ल जी आला अदालत जी जांच थियणु घुरिजे। उन क़त्लनि में जेके ज़रदारी समेत सहूलियतकार आहिनि उन्हनि सभिनी खे उन केस हाणे मीर मुस्तफ़ा भुट्टो जे क़त्ल जो केस रीओपन करे ऐं मीर मुस्तफ़ा भुट्टो जी घरवारी मोहतरमा जनवा भुट्टो साहिब आहे, बेबी फातिमा भुट्टो साहिब आहे, ज़ुल्फ़कार अली जूनियर भुट्टो साहिब ऐं उन समेत पाकिस्तान जे मज़लूम अवाम खे तव्हांजे हिन इंसाफ़ जो इंतज़ारु रहंदो ऐं इंशाअल्लाह ताला असांजो उमेदु आहे तव्हां असांखे इंसाफ़ ॾियारींदा।